असी अवां खे हिक अहिड़ी फ़रहत बख़्श दुनिया में वठी था हलूं जिते संगीत ऐं साज़ बि हूंदो त ख़ुशी बि हूंदी, टहक ऐं टहकड़ा बि हूंदा। हीउ आहे नीरू असराणीअ जो लिखियल ऐं हिदायतकारी हेठि नाटक नंढड़ो स्किट पति पत्नी ऐं हूअ। शादी करण जो इकरार करे मूसा भी ॻाल्हाए। हाय 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 मूंखे पंहिंजे शादीशुदा जीवन जी तस्वीर साफ नजर अची रही है। हाँ जरा सोचो, शाम जो 6 बजे मां ऑफिस मां बगल में ऑफिस जा फाइल दबाए करे छठी कुलेती खणी घर अची रहियो आहियां। घर पहुचंदे मुंहिंजा 4 ॿार मुंहिंजे चौधारी चक्कर पाइण था लॻनि। कोई मुझी छठी खसे रहियो आहे, कोई मुझे पेरन ते चढ़ी रहियो आहे। ओतरे में मुंहिंजो अध शरीर मुंहिंजी धर्म पत्नी लजाईंदी शर्माईंदी चांहि जो कन्ने बगैर कोप खणी अची मुंहिंजे साम्हूं बीहे थी ऐं चए थी, स्वामी अल्लाह मुंहिंजी शादी करायो, अंकल मुंहिंजी शादी करायो। हाणे ॿुध ओ हेड़े न फालन सां कहिड़े छोकिरी तुंहिंजी तोसां शादी कंदी? हां तो पो जेड़े अफाल में चो ओड़े अफाल में मां करण लाइ तैयार आहियां। मां त कहिड़े भी किस्म जो विवाह करण लाइ तैयार आहियां। पोइ चाहे वो बाल विवाह हुजे चाहे विधवा विवाह, चाहे प्रेम विवाह हुजे चाहे अंतरजाति विवाह, मां त के छोकरे सां शादी करण लाइ भी तैयार आहियां, प्रोवाइडेड मूंखे उन लाइ जेल में न वञणो पए। ही मो त सफ़ा चरियो थी पियो आहे, सफ़ा चरियो थी पियो आहे। ॿुध त तू त मर्द आहीं न? हां त पोइ तोसां शादी केर कंदो? हां तव्हांखे ख़बर है मां त विधवा विवाह मंडल में भी काफी चक्कर लगाए चुको आहियां। अच्छा अच्छा हां 5 सालन खां मां विधवा विवाह मंडल में चक्कर काटे रहियो आहियां। हाणे छॾ हिन ॻाल्हि खे। कहिड़ी छोकिरी तोसां हीअं शादी कंदी? ही मो त सफ़ा चरियो आहे, सभई मर्द हिक जहिड़ा ई आहियो। अरे छो अंकल भी ॿी शादी करण जी सोचे रहिया आहिनि छा? ॿी शादी? अरे इन जो न वस पुजे त शहर जे सभिनी ज़ालुनि खे खाई खपाए ख़त्म करे छॾे। यो वरी कीअं? हां तो कीअं? जॾहिं ॾिस रस्ते ते ईंदे वेंदे नौजवान छोकिरनि ऐं ज़ालुनि खे घूरे घूरे निहारण लॻंदो आहे ऐं खेसि एतिरो बि शर्म कोन हूंदो आहे त मां बि गॾु आयांसि। कूड़ आहे, सरासर कूड़ आहे। रस्ते ते का ॼातल सुञातल छोकिरी मिली वई ऐं जे मूं खणी ॾांहुं सुञाड़ियो त कहिड़ो गुनाह कयो? ॼातल सुञातल छोकिरी? जे ॾांहुं वञी हिनखे ॼातल सुञातल छोकिरियूं ई नज़र ईंदियूं आहिनि। ही उन छोकिरी ॾांहुं घूरे घूरे निहारे रहियो ऐं रस्ते तां ईंदड़ वेंदड़ माण्हू मूं ॾांहुं घूरे निहारे रहियो आहे। तो ॾांहुं घूरे घूरे निहारे रहिया हुआ ऐं बि ॾाढी हुर परी न। अरे ख़बर अथई ये छा चवंदी आहे? चवंदी आहे साम्हूं का छोकिरी नज़र अचे त मां पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियां। त पोइ तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियो न, हिन जो प्रॉब्लम छा आहे? अरे पर प्रॉब्लम इहो आहे त साम्हूं ईंदड़ छोकिरो आहे की न छोकिरी, हिन जी त ख़बर पवणु घुरिजे की न। राइट राइट राइट। अरे तुंहिंजी खिट पिट खां जेकर मां अंधो थी पवां त सुठो। त अंधो थियणु कहिड़ो ख़राबु आहे? छा धृतराष्ट्र अंधो कोन हो? पोइ बि त 100 पुट ॼणे ई। अरे मूंखे धृतराष्ट्र बणाए तूं छा पाण माता गांधारी बणजंदी चाही? किथे माता गांधारी ऐं किथे तूं? वीचारो धृतराष्ट्र अंधो थी वियो त माता गांधारीअ सॼी ॼमारे पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी छॾी।
जे तुंहिंजी खिटपिट मां सच पचंदो थी पवां त तूं छा पंहिंजे नखियुनि ते पटी ॿधी छॾींदी मां पंहिंजे नखियुनि ते पटी ॿधा पंहिंजे नखियुनि ते पटी ॿधी छॾिया अरे मुंहिंजी खुलियल अखियुनि जे साम्हूं तूं उहे कारनामा करे रहियो आहीं जो मुंहिंजूं अखियूं खुलियल रहिजी थी वञनि हिन मां पंहिंजे नखियुनि ते पटी ॿधी छॾी त तूं अलाए छा छा करण लॻंदे हाय ही मां कहिड़ी मुसीबत में अड़की वियुसि मां माया तोसां न हिकु ॾींहुं ॿियो बि रहियुसि त मां ख़तम थी वेंदुसि तूं छा ख़तम थींदे तूं त मूंखे ई ख़तम करे छॾींदे तूं ऐं ख़तम मरंदे बि कोन मरंदी छह ॿार जड़िया अथई पोइ में वांगुरु मतारी बीठी आहे तुंहिंजनि 5 सालनि जे 15 ॿारनि खे संभाले तेरी अधु त थी वई आहे ऐं पोइ बि 5 सालूं ओ माय गॉड अंकल इन जो मतलब त तव्हां 5 शादियूं कयूं आहिनि हा ऐं पाण खे त शादी करण में कॾहिं को प्रॉब्लम ई कोन थींदो आहे हेॾा हिकु स्त्री बिस्तरी दाख़िल थी त ॿिए सां ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं आहिनि अच्छा चंदू पुट मां तव्हांजी शादीअ लाइ तयारु आहियां तव्हां हाणे शादी करे छॾियो मां मरण लाइ बि तयारु आहियां चंदू किथां हिकु चाकू त खणी अचु छा लाइ मुंहिंजो गलो कपड़ लाइ श्योर तूं त मूं चुप कर मूं शिखंडी किथां जो तूं मूंखे मरण बि न ॾींदी न ठीकु आहे मां पाण ई थो वञां बेवकूफ़ अञा जीअरो आहीं मर इहो छा थो करी हल घर मां कोन हलंदुसि मूंखे माफ़ कर बस छा चए माफ़ी हा मां कोन हलंदुसि अंकल आंटी तव्हां खां माफ़ी घुरी रही आहे हाणे उथो हिननि खे भाकुर पाए करे हिननि खे सॉरी क़बूल कयो न त मां कयां छा मूंखे बि हिननि खे भाकुर पाइण ईंदी आहे मां पायां छा तूं त मूं चुप कर चंडा उथो हल घर न इएं न पहिरीं पहिरें भई मूंखां माफ़ी वठ हाँ पहिरें भई मूंखां माफ़ी वठ Oh my God, touching feet and all, how romantic! इस पेर छॾिजे न ऐं मां जीअं चवां थो तीअं चवंदो वञ ठीकु आहे चंदू तूं शायदि आहीं मां शायदि आहियां मतलब त तव्हांजे हिन प्यार भरे रिश्ते जो मां गवाह आहियां हाउ स्वीट आई फील लाइक अ बिशप गो ऑन ठीकु आहे चओ कॾहिं बि तोते क्रोध कान कंदसि नंबर पहिरियों कॾहिं बि तोते क्रोध कान कंदसि नंबर पहिरियों तूं न चओ तूं सिर्फ़ु पहिरीं सिट चओ नंबर चंदू चवंदो वेंदो नंबर मां चवंदुसि चओ कॾहिं बि क्रोध कान कंदसि नंबर पहिरियों कॾहिं बि क्रोध कान कंदसि नंबर पहिरियों तूं जेॾां बि चाहीं घुमण फिरण वञी सघीं थो मूंखे कोई एतराज़ कोन थींदो नंबर ॿियो तूं जेॾां बि चाहीं घुमण फिरण वञी सघीं थो मूंखे कोई एतराज़ कोन थींदो नंबर ॿियो मां कॾहिं बि तोसां घटि वधि कान ॻाल्हाईंदसि तोसां गार गंद कान कंदसि नंबर टियों मां कॾहिं बि तोसां घटि वधि कान ॻाल्हाईंदसि गार गंद कोन कंदसि नंबर टियों अवेले सवेले घर मोटंदे त मां तोखे कुझु कान चवंदसि नंबर चौथों अवेले सवेले घर मोटंदे अवेले सवेले सवाल न पुछ अवेले सवेले घर छो मोटंदे जीअं चवे थो तीअं कर न त मां वञी थो मरे न अवेले सवेले घर मोटंदे त मां तोखे कुझु कोन चवंदसि नंबर चौथो ॾिसां थी त कीअं तो अवेले सवेले घर मोटी छा चए न अवेले सवेले छा घर मोटंदे त मां कुझु कोन चवंदसि रोज सुबह जो उथी करे तुंहिंजा चरण धोई पीअंदासि नंबर छह रोज सुबह जो उथी तुंहिंजा चरण नंबर छह नंबर सतो पंहिंजो में जेॾो पेर मुंहिंजे पेर मथां न रखंदी आहे नंबर सतो ऐं तव्हां बि पंहिंजो पेर मुंहिंजे पेर मथां न रखो नंबर 8 मूंखे माफ़ कर स्वामी त तोखे सब मंज़ूर आहे हाँ सब मंज़ूर आहे अरे थी भी शर्म आया सब विकड़ी आई जा अरे पहिरियों क्रोध कान कंदी आहे ऐं ॿियो नंबर गार गंद कान कंदी आहे न मां कॾहिं क्रोध कान कंदसि मूंखे माफ़ कर स्वामी त तोखे सब मंज़ूर आहे सब मंज़ूर आहे अॼु मां बेहद ख़ुशि आहियां हिंदुस्तान खे आज़ादी मिलण ते मूंखे एतिरी ख़ुशी कान मिली हुई जेतिरी तोखां आज़ादी मिलण ते थी रही आहे छा त सीन आहे हल असां ॿई हलूं ऐं हिकु दफ़ो वरी नए नमूने हनीमून मनायूं हल ॾाढी असां वञनि था पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था लड़ंदा रहनि पर हुजनि हयाती विड़ंदा रहनि पर हुजनि हयाती ॿई विया पति ऐं पत्नी ऐं रहिजी वियो हू पर छा मां हमेशा हू ई रहंदुसि छा मां कॾहिं बि हिक मां ॿ कोन थींदुसि हाउ अनरोमांटिक न अंकल मूंखे हू कोन थियणो आहे मूंखे बि वाइफ घुर्जे तव्हांखे एॾो एक्सपीरियंस आहे अंकल मूंखे बि हेल्प कयो